संतोष गुरु नानक जो ॾाढो उपकार असांजे मथां जंहिं असांखे ॾाढी सरल विधि ॿुधाए छॾी। न त जोग पंथ उन वक़्तु हलंदो हो एॾो कठिन हो जो आम माण्हू त करे ई न सघे। बसि हिमालय में वञी किथे क्षेत्र में वञी इहे सिद्ध पुरुष रहंदा हुआ ऐं संसार जे माण्हुनि खे आम माण्हुनि खे छोटे लोग सम्झंदा हुआ। ॿिए बि पंथ हुआ समय जे अनुसार, पर गुरु नानक जहिड़ो पंथ, गुरु नानक जहिड़ी शिक्षा तव्हां ॿुधायो अॼु ताईं कंहिं ॾिनी आहे जंहिं आम माण्हू खे संत ठाहे छॾियो। आम माण्हू, आम गृहस्थी, इहो ई आम खेती ॿाड़ी करण वारो, एॾो सरल मार्ग, एॾो सरल। तॾहिं असां उनखे ॾिसी करे पिया ध्यान में रखी इहो भॼन ॻायूं। संतोष ॾे सभा जा पंहिंजो ध्यानु ॾे धणी, आहीं तूं गुल गुलाब जो चोॾस जो चंड तूं, बेअंत आहीं सिक संदो कहरो समुंड तूं। उन गुरु नानक खे ध्यान में रखी पिया असां, छो त अहिड़ो उपदेश अञा ताईं ॿियो कंहिं कोन ॾिनो आहे। हिकिड़ो आम इंसान, तव्हां असां सभु आम भी संत ठही वञूं, पास थी वञूं, पंहिंजो जीवन सफल करे वञूं ऐं ॾाढो सरल रस्तो, घर जा कम कंदे कंदे। न त हिन खां पहिरीं जेतिरा बि पंथ संप्रदाय थिया उहे आम इंसान खां अलॻि अलॻि बसि छटिजी निकिरंदा पिया वञनि। चाहे उदासीन आचार्य जगत गुरु श्री चंद्र भगवान भी जेको संप्रदाय खे अॻिते वधायो, हुन में बि छा पियो थिए, समाज मां ई सुठा संत निकिरी अलॻि अलॻि पिया थियनि न। ही त छा वरी गुरु नानक जो ई असरु अची वियो उदासीन ते।
छो त श्रीचंद जा पिता थिया गुरु नानक, त उहो असर वरी अची वियो त गृहस्थी थियण लॻा उदासी संत ऐं आम माण्हुनि जे विच में रही उन्हनि जहिड़ा थियण लॻा। पर जलेबियुनि खे रास न आयो, जलेबियुनि खे लॻो छोटे लोग। भाई बावन हिकु ॻाल्हि ॿुधायो, बावन अगरि लाॾा ॻाया जेको कि चवंदियूं आहिनि कि टिकाणे वाले क्या करते हैं, कोई ज्ञान है क्या उनके पास, वो तो गुरु ग्रंथ साहब भी लेके आएंगे तो आपको नचाते हैं लाॾे गा के। तो मां उन्हनि खां प्रश्न तो पुछां ऐं तव्हां खां बि समाज खां, बावन अगरि लाॾा ॻाया त उन्हनि खे ॻाइण लाइ चयो कंहिं, मजबूर कंहिं कयो? माण्हुनि न, समाज है न। ऐं बावन स्वीकार कई या उनजी करुणा न आहे त ॿियो छा आहे? उहो बि चाहे छॾे करे चवंदा वञो हितां, लाॾा खपेव त वञो छोटे लोग, हितां वञी ॻायो छोटे लोग। बावन जी करुणा इहा रही कि हुननि माण्हू खे हथ मां वञण न ॾिनो, हथ मां माना धर्म खां वञण न ॾिनो। ऐं माण्हू जेके चवनि था कि लाॾा भाई हिननि बावन ॻाया त छा उहे लाॾनि में नचंदियूं कोन्हनि या? उहे जलेबियूं नचंदियूं बि अथव। मां तव्हांखे हिकु वीडियो जेको ॾेखारियो उतां जो, जंहिंमें हिननि जो गुरु विच में वेठो आहे ऐं चारों तरफ़ इर्द गिर्द हिननि जा प्रेमी उहे ई लाॾा पियूं ॻाइनि, उहे ई नचनि पियूं, उहे ई ताड़ियूं पियूं वॼाइनि, उहे सभु कम ई कनि पियूं। बसि लिकाए छॾियनि उन्हनि, उहा ॻाल्हि उन्हनि लिकाए छॾी। हा उहे लिकाईंदा आहिनि न, चोर आहिनि न। मां इहो थो चवणु चाहियां कि माण्हू अजीब आहिनि, माण्हू एतिरा अजीब आहिनि जो हिननि खे नचण बि खपे, पर अगरि बावन नचायो त ग़लति थी वियो, पाप थी वियो। बावन अगरि बाबा अगरि नचाइनि लाॾा ॻाए करे त जलेबियुनि जे लाइ ग़लति थी वियो कि इनके पास ज्ञान नहीं है। अच्छा, ऐं कोई भाव न नचाए त उन्हनि खे मजबूर केरु कंदो आहे? समाज। मां पंहिंजी ॻाल्हि त कयां ई कोन थो, ॿियनि भावनि खे केरु चवंदो आहे कि साईं ज्ञान व्यान छॾियो न, ॾिसो न ज़मानो केॾो अॻियां पहुची वियो आहे, त असांखे ज्ञान जो ॻाल्हि शादीअ जो मौक़ो आहे, कुझु नचण थी वञे, ज्ञान केरु ॿुधंदो हींअर? उहो ओॾी महिल ज्ञान ॿुधाए त जलेबियूं छा चवंदियूं कि अरे इनको यार मज़ा नहीं आया, हमें इनको नचाना नहीं आता। माण्हू अजीब आहे, माण्हू जो कोई ईमान धर्म कान्हे। जेके माण्हू चवंदा आहिनि भई असां गंभीर आहियूं, धीर आहियूं, गहराई डीप में वञी करे ज्ञान असां हासिल कंदा आहियूं, उन्हनि माण्हुनि खे असां अजीब अजीब कपिड़ा पातल ॾिठो आहे शादियुनि ते। त छा थियो इहो? ही सच या हू सच? अजीब आहिनि या कोन्हनि? बाबा हमेशह बैलेंस कंदा आया कि हिननि खे थोरो धर्म सां जोड़ण लाइ थोरो नचायो वञे। मां त उहो बि कोन कंदो आहियां, पर मां ॿियनि बाबनि जी ॻाल्हि थो ॿुधायांव कि हिननि खे ठाहिण वारा केरु? अहिड़ो हिकु ज़ाल पंहिंजी घोट खे रोज़ चएसि तव्हां थोरो हीअं कयो, थोरी टाई पाईंदा कयो, हाणे इहे परफ्यूम लॻायो, पोइ रोज़ उहो कंदो बि वञे। हाणे तव्हां टी शर्ट पायो रोज़, ऐं तव्हां हेयर स्टाइल हीअं कयो, रोज़ का न का नओं चेंज आणेसि। पोइ जॾहिं भाई इहो सभु कंदो रहियो, 6 महीननि खां पोइ माई चएसि थी तव्हां मटिजी विया आहियो हाणे। अरे हिन खे मटियो कंहिं? तव्हां पहिरें जहिड़ा कोन रहिया, बावन खे मटियो समाज। ऐं वरी चवनि त बावन में मज़ो कोन्हे, टिकाणों में ज्ञान नहीं है, चल जलेबी सत्संग में चल। त इहो त मां पियो थो ॾिसां, बावन वीचारनि खे ख़बर ई कोन पई कि थी छा वियो, 6 महीननि में असां मटिजी कीअं वियासीं। हिकु त मां ॿिन्हिनि खे पियो थो ॾिसां, तॾहिं दर्शन पियो थो कयां कि थियो हीअं आहे। बाबा वीचारा हुननि जी ॻाल्हि वञनि रखंदा, भई नचाइणो आहे त नचाइनि, भॼन दुख वारो ॻाइणो आहे त उहो बि ॻाइनि। मां त कुझु कंदो ई कोन आहियां हिननि जे हिसाब सां, न मौत ते न ख़ुशीअ ते। मौत ते चवनि कि हिकु भॼन अरदास जो त ॻायो प्राणीअ लाइ, कोन ॻाईंदो आहियां। हुन में छा पैसा वधीक ईंदा हुआ?
तो बाबन खे कंहिं चयो, मजबूर कंहिं कयो इहो सभु करण लाइ? समाज न, त समाज ई हाणे हुनखे छॾे ॾिनो। बाबन जी ग़लती इहा आहे कि हिननि जे चकर में अचनि ई न हा, हू पंहिंजे हिसाब सां ई हलंदा। हिन जो कोई ईमान धर्म कोन्हे माण्हुनि जो, ही मटिजे। ऐं इहे माण्हू जलेबियुनि जा बि कोन थींदव, ॾिसिजो हिननि जा बि कोन रहंदा। जॾहिं कोई नओं अची वेंदो न, पोइ वरी माण्हू न महिलिया वेंदा। रहंदो त केवल परमात्मा जो नाम, आद अनिल अनाद अनाहत, जुग जुग एको वेस, आदेश तिसे आदेश। त गुरु नानक जो जेको पंथ आहे, जेको उपदेश आहे, वो ॾाढो कल्याणकारी उपदेशकारी आहे कि तव्हां जीअं आहियो तीअं ई हुजो, गृहस्थ में रहो, शादी कयो, कमायो, मेहनत कयो, प्रवृत्ति मार्ग, प्रवृत्त थियो। ॿ मार्ग थींदा आहिनि, हिकु निवृत्ति मार्ग, ॿ प्रवृत्ति मार्ग। निवृत्ति मार्ग जो सिधो सो अर्थ आहे शादी न करणु। भई न को शादी कबी, न को ॿार ज़ाल जी चिंता कबी, न को उन में फासबो, न को उन्हनि जे लाइ कमाइणो पवंदो, न को घर ठाहिणो पवंदो। इहो सभु छॾे करे निवृत्ति मार्ग, इन खां पहिरियों ई परे थी वञो। हिकु इहो मार्ग हो जेको जोगिन अपनायो, सिद्धन। ऐं ॿियो मार्ग हो जेको श्री कृष्ण भॻवान ॿुधायो, प्रवृत्त थियो, घुसो हिन में, शादी कयो, ॿार बि तव्हांजा थियनि, गृहस्थ जीवन में रहो, मेहनत कयो, ऐं इहो सभु ॾिसी संसार जा सुख बि भोॻो, पर होश सां, जागरूकता सां भोगे करे इन्हनि मां नीरस थी वञो। ॿई पहुचंदा हिकु ई जॻह ते। जेको निवृत्ति मार्ग आहे सो पहिरीं तो पहुची वञे भीतर, पहिरियों ई सभु छॾे थो ॾे। ऐं प्रवृत्ति मार्ग सभु इन में डूबजी करे, इन्हनि सुखनि में डूबजी करे पतो तो लॻाए वठे कि इन्हनि में सार आहे ई कोन, असली सुख मुंह में ई आहे। त गुरु नानक जो प्रवृत्ति मार्ग आहे। ऐं अस्तित्व जी इच्छा सां हो कि हिन समय में माण्हू निवृत्त कोन थी सघंदा, जो घर बार छॾे हलिया वञनि, जो पॉसिबल कान्हे। त निवृत्ति मार्ग गुरु नानक जो अहिड़ो आहे, प्रवृत्ति मार्ग अहिड़ो आहे, यानी अंदरां निवृत्ति आहे, उहो भीतर सां उदासीन आहे। उहो ई असां सभु ॿुधंदासीं कहिड़ो रस्तो आहे गुरु नानक जो। प्रवृत्ति भी आहे, निवृत्ति भी आहे, ॿई आहे हिन में भोग भोगण, ॿई भोग भी भोगणा आहिनि ऐं उदासीन भी रहणो आहे। सिद्धन केवल हिकिड़ो ई उहो पंथ अपनायो, निवृत्ति, केवल त्याग त्याग त्याग। ऐं हिकिड़ा ॿिया हुआ केवल भोग भोग भोग। गुरु नानक ॿिन्ही जे विच जो रस्तो थो ॿुधाए कि भोग भी ऐं त्याग भी। पहिरीं त्याग, भीतर सां तूं वैरागी थी वञ, पंहिंजो पाण खे सुञाण, पोइ भली तूं भोग भोग। पोइ फ़र्क़ु अथव हिकिड़े जागरूक पुरुष जो भोग भोगण, हिकिड़े सुम्हियल पुरुष जो भोग भोगण, ॿिन्ही में फ़र्क़ु अथव। गुरु नानक जो आहे कि भीतर सां तूं उदासीन थी वञ, पंहिंजो पाण जे भीतर स्थित थी वञ, पंहिंजो पाण सां परिचित थी वञ, पोइ तूं संसार में रहो। ऐं ॾाढी सुंदर हीअ सृष्टि अथई, इहा घुमी वठ, एंजॉय करे वठ, पर होश पूर्वक। इहो आहे गुरु नानक जो कि स्वीकार कंदो वञ सभु। स्वीकार कर, दुख अचई स्वीकार कर, सुख अचई स्वीकार कर। त सॼो उन ते ई आहे। सिद्ध उन्हनि खे चवनि था कि सिद्धि पाइण जे लाइ मुद्रा पाइबी आहे कन में, त उहा पाती न अथव। ऐं खपर खणबो आहे पात्र रिक्शा जे लाइ, तव्हां वटि उहो बि कोन अथव। झोली रखबी आहे, तव्हां वटि झोली बि कोन अथव। ऐं गुदड़ी बि कोन अथव। शॉल थींदी आहे हिकु, खिंथा चइबो आहे हुनखे, कंथा बि चइबो आहे, तव्हांखे उहा बि कोन्हे। ऐं वॾे मां वॾी ॻाल्हि, तव्हां गृहस्थी आहियो। असांखे इहो ऑब्जेक्शन आहे
जेको पाण गृहस्थी न हुजे न, शादी जंहिं न कई हुजे न, हिकु त हुनखे अहंकार थी वेंदो आहे कि मां जती सती। ॿियो हुनखे क्रोध ॾाढो ईंदो आहे, क्रोध, छो त हुन ॾाढो कंट्रोल कयो आहे। ऐं टियों वरी उहो गृहस्थीअ खे पाण खां घटि सम्झंदो आहे। छोटे लोग कि हो आयो, वासना में फाथल आहियो, कीड़े दलदल में फाथल आहियो, असां स्वच्छ स्वस्थ पवित्र तेजस्वी तपस्वी। उहो जॾहिं ॾिसे कि मूंखां वधीक हिन जे चहिरे ते चमक आहे, मूंखां वधीक ही प्रसन्न लॻो पियो आहे, त केॾो विचलित थी वेंदो। त हिननि खे बार बार हिकु ई प्रॉब्लम कि तूं गृहस्थी थी करे तूं ब्रह्मचारी बि कोन्हे, इहो सभु कीअं थो थी सघे। तॾहिं गुरु नानक जो वर्णन करे थो, जेको असां हेॾनि ॾींहंनि खां ॿुधूं पिया था। तव्हां बोर त कोन था थियो बार बार इहा ई गुरबाणी ॿुधी करे? ठीकु आहे।